अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा नज़र विझंदासीं सब खां पहिरियां हेडलाइन ते। अमेरिका ईरान जंग जो असर वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में ॻाटी टोड़ इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 55 रुपया फ़ी लीटर वाध। अघनि में इज़ाफ़े बाद पेट्रोल जी नई क़ीमत 321 रुपया 17 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 335 रुपया 86 पैसा फ़ी लीटर मुक़रर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ते डेवलपमेंट लेवी 84 रुपयनि 40 पैसनि मां वधाए 105 रुपया फ़ी लीटर करे छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त ख़िते में जंग जी सूरतहाल आहे। पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हाए रहियूं आहिनि। पाकिस्तान जी पूरी कोशिश आहे त छिकताण में घटिताई अचे। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध मजबूरीअ में कई वई आहे। पाड़ेसरी मुल्क में पैदा थियल सूरतहाल सॼे ख़िते खे लपेट में आणे वरितो आहे। असां ग़ैर मामूली हालतुनि मां गुज़री रहिया आहियूं। इसहाक़ डार ऐं मोहम्मद औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली परवेज़ मलिक वधीक चयो आहे त जीअं ई मामला बहितर थींदा अघ घटाया वेंदा। हर हफ़्ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो जाइज़ो वरितो वेंदो। विच ओभर में जारी जंग 8 ॾींहं में दाख़िल थी वई। अमेरिका ऐं इसराइल जो तेहरान मथां हमलो, महराबाद एयरपोर्ट ऐं आज़ादी टावर मथां बमबारी, केतिरियूं ई इमारतूं तबाह। शहीदनि जो अंग वधी 1332 थी वियो। अमेरिका पारां ईरान जा 43 जहाज़ तबाह करण जी दावा। इसराइल जी लबनान मथां बि बमबारी। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं 15 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त बलोचिस्तान जे 2 ज़िलनि में इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाइयूं कयूं वयूं। हरनाई ज़िले में ऑपरेशन दौरान फितनतुल हिंदुस्तान जा 12 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ॿी कार्रवाई वेस्मा ज़िले में कई वई आहे, जंहिं में फायरिंग जी ॾे वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ कयो वियो।